قال النبي صلى الله عليه وسلم لكل شيء روح وروح الدنيا القرآن أو كما قال النبي صلى الله عليه وسلم وقال सभी साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां आका से दुआ अल्लाहुम्मा सल्ली अला व मौलाना मुहम्मदिन नबियिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अदद खल्क़िका व मुसलमान भैरो रब करीम जा तमाम सां गुनाहगारन ऐबदारन बदकारन जे मथा अणगणिया ऐसा जहे तवां असांखे इन कदीमी अज़ीम इदारे जी तरफ़ खां इन अज़ीम शान जिस्तारे फजीलत कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जो दीदार में करायो ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। उस्ताद उलमा ऐं शुयूख़ुल हदीस अहले इल्म स्टेज ते मौजूद आहिनि। अल्लाह साईं शल जेको भी असांखे वॾनि खां बयान ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे, अल्लाह साईं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जिन जिन भी कुरान पाक पूरो कयो आहे ऐं पंहिंजनि सीननि में महफ़ूज़ कयो आहे, उन्हनि खे लख लख मुबारक हुजनि। उन्हनि जे वालिदैन खे लख लख मुबारक हुजनि। उन्हनि उस्तादनि खे लख लख मुबारक हुजनि जिन जे महिनत जो अॼु समर ज़ाहिर थियो आहे। ऐं हिन इदारे जे मुआविनीन खे लख लख मुबारक हुजनि जिन जे मदद ऐं ताउन सां हेॾो अज़ीम दीन जो कमु हली रहियो आहे। असांजो ईमान आहे, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त जेसिताईं हे दिल भरो हिन धरतीअ ते हूंदो तेसिताईं क़यामत न ईंदी। नंढा वीर
असांजो ईमान आहे महबूब जो फरमान आहे त जेसतणी हिन धरतीअ ते हे दिल पर क़ुरान पाक आहे तेसतणी क़यामत खे रोकण वारा आहे क़ुरान वारा। क़ुरान पाक असांखे मस्जिदनि में नज़र ईंदो, क़ुरान पाक असांखे मदरसनि में नज़र ईंदो, ॿी जाइ ते तव्हांखे क़ुरान पाक नज़र न ईंदो। पयो त हूंदो कोटनि में बि तव्हांखे क़ुरान पाक पयल नज़र ईंदो, घरनि में बि क़ुरान पाक पयल नज़र ईंदो, पर जेकॾहिं हिन जी लोली ऐं ॿोली हले थी त मस्जिद ऐं मदरसनि में। हिकिड़े पासे ॾांहुं मिस्कीन, ग़रीब, यतीम सुबुह शाम पया था ज़ुबान सां अल्लाह जे क़ुरान पाक जी तिलावत कनि। वॾे असरु थींदो त बि अल्लाह जे क़ुरान जे तिलावत जो आवाज़ नज़र ईंदो। सुबुह जे निमाज़ खां बाद में इहे पया क़ुरान जूं ॿोलियूं तवारींदा, ज़ोहर जे निमाज़ खां बाद में क़ुरान जूं ॿोलियूं, मग़रिब जे निमाज़ खां बाद में क़ुरान पाक जूं ॿोलियूं, इशा जे निमाज़ खां बाद में क़ुरान पाक जूं ॿोलियूं। जागन था तभी ज़ुबान ते क़ुरान वा, निंड पया तभी ज़ुबान ते अल्लाह जो। खोड़ बुज़ुर्ग मदरसनि वारा वेठा आहिनि, असांखे पंहिंजे मदरसनि जो तजुर्बो आहे। हिफ़्ज़ पढ़ण वारा निंड में सिपारो सिपारो पढ़ी था वञनि, अदद सिपारो 5-5 रुकू, पोइ उन जे भरिसां क़ुरान खोले विहारियो त बाबा हो निंड में पढ़े थो, तूं खोले ॿुधेसि। अल्लाह अकबर। जीअं जाग में ग़लती नथो करे तीअं निंड में ग़लती नथो करे। इहो हिन दिल पर जो मोजज़ो आहे। मुंहिंजो उस्ताद मोहतरम हज़रत मीर मोहम्मद मीरक वारो फरमाईंदो आहे त असांखे ॾींदा आहिनि शोरा चरिया चरिया त जेके स्कूल जहिड़ा न आहिनि हाणे मदरसनि में, पर सियाणा नाकाम थींदनि चरिया क़ुरान पढ़ी कामयाब। माज़ूर, अखियुनि खां माज़ूर, हथड़नि खां माज़ूर, जिस्म खां माज़ूर, पर रब उन्हनि जे सीने में जॾहिं दिल भर थो ॾे त 17 ग्रेड वारो बि पोयों बीठो आहे, 22 ग्रेड वारो पोयों बीठो आहे, फाटल लटनि वारो मिस्कीन जो ॿार यतीम अॻियों बीठो आहे, दुनिया पोयों बीठी आहे। रब सम्झाई त इज़त हिन में। सुबुह जे टाइम ते स्कूल जे ॿार मोकिलींदा आहियूं, थेलो पोयों बदलो। स्कूल वारे ॿार खे थेलो मस्जिद में मोकिलींदासीं, सीपारी अॻियां हूंदसि, क़ाइदो अॻियां हूंदसि, माना सम्झ में आयो त हे अॻिते हलंदो, सम्झ में आयो त हे अॻिते हलंदो, हो पोइते रहिजी वेंदई, जेको पोइते रहिजी वेंदई तंहिंमें चिमिड़ियो पियो आहे, जेको अॻिते हलंदई तंहिंजे अचण जे लाइ तयारु आहे। हे अल्लाह जे अज़ाबनि खे हिन दिल पर जी ॿोली रोकी वेठी। हे मस्जिद में अल्लाह अकबर जो आवाज़, क़ुरान पाक जो आवाज़। हाणे त साइंसदान बि मञनि था पिया, ओ जेके चंड ते वञण जो दावो था कनि, चवनि था मथे था वञूं त दुनिया जो सभु आवाज़ बंदि आहे, अचे थो त हिकिड़ो अल्लाह अकबर जो आवाज़। मथे भी आवाज़, हेठि दुनिया में भी आवाज़, तो तव्हां असांजे मथां लाज़िम आहे। इन्हनि जी मदद नथा करे सघो त दुआउनि में त यादि कयो। मुंहिंजो उस्ताद मोहतरम साईं मीर मोहम्मद मीरक वारो फरमाईंदो आहे, ख़ैर वारो वाटर हिन जे वाईंदो, तुझे ख़ैर वारो वाटर मस्जिद ले वहे, तुझे ख़ैर वारो वाटर मदरसे ले वहे, तुझे ख़ैर वारो वाटर क़ुरान मिस्कीननि ग़रीबनि ले वहे। इहो वाटर एॾो बंदि कजे त मथे फाटंदो काथे न काथे, अस्पताल ॾे फाटई, बीमारी ॾे फाटई, कोर्ट ॾे फाटई, हो वाटर ॿिए पासे ॾे ज़ियान वेंदई, पर जेको हेॾे फाटंदो रब जमो कंदो। ऐं चओ त क़ुरान पाक में जेका अल्लाह बरकत रखी आहे उहा बि कंहिं शइ में कान्हे। ऐं हे बि दुनिया तजुर्बो कयो आहे, 1.5-2 लख
पगारो खाना वाला को भी पाड़े जे कारी साहब जाकर सी आज ये भी दुनिया तजर्बो का 1.5 बबल लख महीने में पगारो खाना वाला को भी 2 तारीख का बाद में पाड़े जो कारी साहब हुंदो सही वरी तो सा मजरे गोच वने त बुधा जाए मां पटे की तो मैं हली त मेर पाए जेडी पगार 6000 7000 अल्लाह अकबर खोसे के खबर साईं मीर मोहम्मद मीर कुवार दी पगार हिनमा नबी 6000 तई मसो क्या पटे वालो पगार खणे 35-40,000 मास्टर पगार खणे 60-70,000 हजारे शागिर्द जंहिंजा उनजी पगार 6000 पर अल्लाह जेका हिन जे करे इज्जत कई आ जो दुनिया हया सुभान अल्लाह तो तवा साजे मतो लाज़मात इन जी मदद कयो कि न एकड़े पासे जो सजी दुनिया गड लगी पया त हिन के खत्म करवा बे पासे जो रब जो वायदो आ त को खत्म न करे फरमाए इन्ना नहनु नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून काबतुल्लाह जो मुहाफ़िज़ अल्लाह कलामुल्लाह जो मुहाफ़िज़ अल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मुहाफ़िज़ अल्लाह वल्लाहु यासिमुका मिनल्लाह अल्लाहु अकबर मां महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने दौरे मुबारक दे नथो वना मां मिठड़े अबू बकर सिद्दीक दे दौर दे नथो वना मिठड़े उमर मिठड़े उस्मान मिठड़े अली से दे दौर दे नथो वना मां अहले बैत दे दौर दे नथो वना मां थोड़ो मदार से कुरान वारन जे तारीख के मादी करीब जे नजर में ॾिसां तो तने दारुल उलूम जो पंजो मदरसो कार जो उनते मते मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जेको मदरसे जो मोहतमा उनते मते साल में हुकूमत वारन साल ने ऐलान कयो जेको नानोतवी के पकड़े इंदो जेको नानोतवी के जिंदा वठींदो ज़िबान सां जेतिरो चवंदो इनाम ॾिनो वेंदो मूल खां वठी करे इन्हनि ते इनाम रखियल थी चओ त हुन जो बि इनाम रखियल ज़ालिमन में इनाम रखिया त फलाणो खोटाए ॾियो जेके पैसा ॾियो फलाणो खोटाए ॾियो जेके पैसा ॾियो पर हुन जो बि इनाम रखियल आहे रोज़े वारो बि इनाम ॾेई ॾियो जीअं तव्हां नात में ॿुधो रोज़े वारे जा ॿ इनाम हिकु हाफ़िज़ खे मिठे महबूब मोहम्मद करीम इनाम ॾिनो इनाम कहिड़ो जन्नत जूं ॾह टिकेटां घणियूं हाफिज़ के जन्नत जूं 10 सीटां मिलंदियूं मुंहिंजो उस्ताद मोहतरम साईं मीर मोहम्मद मीर कुवारो फरमाईंदो आहे अल्लाहु अकबर जन्नत जी हिकु सीट केतिरी महांगी आहे लिखियो पियो आहे क़ुरान पाक में फलयुक़बल मिन आदिहिम मिलउल अर्ज़ ज़हबा रब करीम फरमायो रूई ज़मीन जेतिरो सोनो खणी ईंदो पोइ बि जन्नत जी हिकु सीट न ॾींदो दुनिया जे रूई ज़मीन जेतिरो सही भला थी वञे वा मिसलहू मां फरमा एतिरो ॿियो बि सोन खरीदो पोइ बि जन्नत जी हिकिड़ी टिकेट न मिलंदव एॾो सोन साईं कीअं मिलंदी हेॾो ग़रीब जो बचड़ो यतीम मिस्कीन लटड़ा फाटल अल्लाहु अकबर यार स्कूल जी फीस भी महांगी किताब भी महांगा होॾे खाधो पीतो बि ऊंचो हूंदो हेॾे वेचारा ग़रीबी हालत हलंदई अल्लाहु अकबर होॾे पलंगनि ते सुम्हण वारा हेॾे ढंढे ते सुम्हण वारा
जालिम ऐलान कयो केरो पकड़े अचेस उन टाइम ते वडो इनाम रखियो अल्लाहु अकबर मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह जो खास खलीफो वा जेको अकल खां माज़ूर वा अल्लाह कम वठई त नाबी कम वठई त माज़ूरन खां वठई कम वठई तो बहादुर खां वठई कम वठई त जेके नंगा न होजन रब कम ने अकल खां नाबी ना वो मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैह साहब जो पहुंचे वो जालिमन के हथ अची वियो हुयो भी पोड़ो अखिन खां माज़ूर के पुट भी हिकड़ो हुयो भी माज़ूर अखिन खां नाबिन हुयो भी पोड़ो बचड़ो भी हिकड़ो यार तव्हां भी औलाद वारा औलाद पे मांगे केड़ी प्यारी हुंदी आ पर जेकरे होजे भी वारिस पोयो हिकड़ो बुधा तो नजे मथो अबो मां केड़ो नसा होदी औलाद थी साईवान जे धरती ते जे सजे पाकिस्तान के दुख में विझी छडियो उन मासूम जे इंटरव्यू के पढ़ो ओ मासूम जने मुहा के रत लगला जे जिस्म के रत लगला अस्पताल वाली नर्स चवे सी पुट तुझे मुहा तो रत धोवा तुझे लटन ना रत धोवा वो गुलाब जो गुल नर्स के चवे तो आपी रत न धो जाए मुझे अम्मी जी निशानिया ओ मासूम नर्स के चवे तो मुंह वाली रत न धोए जाए मुझे जिस्म वाली रत न धोए जाए ये मुझे अमर जी जल्दी निशानिया ओ जालिमो केड़ा केड़ा जुल्म कंदा रहंदो अल्लाहु अकबर मासूम चारो इंटरव्यू तो दे चले तो असा के जी जालिम रोकवा मुझे अबू बे इलाज कैन ज़बान सा जगे पैसा चो देना जला तैयार असा के न मारियो का भी गाल मजन जला तैयार ना जैसा मारन के बहु बदियो से असा जे अबू के न मारियो असा जे अम्मी के न मारियो मासूम जे बाहु दे भी नजर को लगे जालिमो पत्थर दिल भी मासूम जे करे पानी थी विदाती जालिम के लोग पत्थर दिल हो जे मासूम जने बाहु बदलवा तने पत्थर दिल भी पानी थी विदवा ए केहे मिट्टी जा यार शरीयत चले थी भाई आले इल्म बैठान जानवर को तबे बे जानवर के परे जो गौ को तबिल खां परे गयो मैं को बकरी को तबिल खां परे गयो बकरी को तबिल खां परे गयो शरीयत जानवर ते भी राम कयो पर जे बच्चन जे सामू अबो अम्मा कुठो दो ने 13 साल की न्याणी शब गोली सीने 13 साल की न्याणी शब गोली सीने में उन जे अब्बे के 13 गोली सीने में उन जे अम्मा के 9 गोली सीने में उन जे ड्राइवर के 8 गोली सीने में अल्लाहु अकबर जड़े गोली हलाए वयो अम्मा जे मिसाल पोजा वाह तुझी दिल उन गोली हलन पे अम्मा नगरी बिने न्याण के पंजे सीने में लगायो जिए कुकड़े बाल जे बाद दुआ कुकड़े मथा पर दे करे पंजा बचा लगाई दिया ओना गोली हलवा पांचो न्याण लगायो अम्मा पान त गोली खाजो पर न्याण जे मथा गोली अचण न दियो या 13 साल जी न्याणी वडड़ी हुई जेका भाकुर में न अची सकी जेके गोली परवा करे वयो पर जेके रब तबाह करण जो इरादो कंदो आ देखो एड़ा कम कराई जेके रब तबाह करण जो इरादो कंदो आ केड़ा कम कराईंदो अल्लाहु अकबर या अम्मा जे दिल जो मिसाल पोजो अम्मा ये भाकुर पाए न्याण के बिठिया पाण गोलियों खाई थी वने पाण मौत जे मुंह में हली वई पर पंजे बचन जे मथा गोली वचन न छीने ओ मासूम अल्लाहु अकबर की न्याणी ते एतरी बेचारी आ जे हथ में फीटर न उन
खीर पिया कन्याणी के कहना उनते भी का कहला ना है उनते भी को रहम ना है वो अज भी न्याणी उठे थी उथण सां चवे थी अम्मी खीर ओ ज़ालिमो जॾहिं मासूम न्याणी अम्मी अम्मी चवंदी हूंदई न अल्लाह बुर्दबार आहे रब हलीम आहे अल्लाह इन कैदी मतीन उमली लहुम धर ॾींदो आहे पर जॾहिं पकड़ ते ईंदो आहे त तव्हां खां वधीक पकड़े ॾेखारे तव्हां त कुझु फिरौन जहिड़ा पकड़े छॾे निमरूद जहिड़ा पकड़े छॾे हामान कारून जहिड़ा पकड़े छॾे तव्हां त कुझु बि न आहियो अल्लाह असांजे हाल ते रहम फरमाए अल्लाह असांजे हाल ते रहम फरमाए उहो मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जो ख़ास ख़लीफ़ो वेचारो जेको माज़ूर उन जो नौजवान पुटो न सां कढो हालात उन टाइम ते नानोतवी सां मिलिया बि अचनि पिया नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जे लाइ नाम रखियलो उहो माज़ूर चवे पियो मां त मारा सही वञा पर मुंहिंजे नौजवान बच्चे जो हाल छा थींदो मूंखे त तकलीफ़ ॾियनि मां न ॿुधाईंदुमि पर नौजवान मतां ॻाल्हि करे विझे मुंहिंजो नानोतवी जेको रब दीन जो इदारो क़ाइमु करायो आहे उहो हुयो त पोइ छा थींदो रब खे दीन हलाइणो आहे पर ख़ाल थींदो तो न अल्लाह खे दीन हलाइणो आहे पर ख़ाल थींदो आहे उहो पोड़ो थो चवे पियो यार मां तव्हांखे ॿुधायां थो नानोतवी काथे आहे मां ॿुधायांव थो छो त मां हाणे मिलियो थो अचां पर मां तॾहिं ॿुधाईंदोमांव जॾहिं मुंहिंजे पुट खे तव्हां कोंदो हुनजे खून में मुंहिंजा हथ भराईंदव अल्लाह अल्लाह वाह नाबीन तुंहिंजी हाल मुंहिंजे मथां क़ुर्बानी वाह नाबीन तुंहिंजे मदरसे वारनि जे मथां क़ुर्बानी असां त 100 रुपयो ॾेई साईंदाऊं असां त 500 रुपया ॾेई साईंदाऊं 1000 ॾेई करे साईंदाऊं यार खटियूं हे वया जॾहिं पंहिंजा बच्चा ॾिना उहे मां पैसा कयो पर जॾहिं बच्चा इन्हनि ते घोर कया चओ खटी मरो आहे अॼु बि मरे सुभाणे बि मरे परीअ बि मरे पट ते बि मरे खट ते बि मरे पर मौत हुआ जेको पोइ लेखो ई ख़तम मौत हुआ जेको पोइ लेखो ई ख़तम ऐं हिननि जो मौत हाणे ज़िले शिकारपुर जो हिकिड़ो वॾो आलिम हो अशीडालीअ सां मोड़ा शमसदीन पहमर रहमतुल्लाह अलैहि ओ सरारी जे इलाइक़े जा मुस्लमान ॿुधो त सही इन्हनि मदरसनि वारनि जो मां कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कया मौलाना शमसदीन साहब रहमतुल्लाह अलैहि वॾो आलिम हुनखे पंहिंजो इदारो अस्पताल में दाख़िल हो उनजो पुटु उहो बि मौली साहब अजीब ॻाल्हि पियो करे ए पोइ साईं बाबा साईं जो पोयों टाइम आयो असांखे चई तव्हां पासे त थी वियो मुंहिंजा महिमान अचनि था पिया ये पुटु चए जी बाबा जी थोरो पासे थी वियो मुंहिंजा महिमान था असां ॾिसूं पिया त को महिमान आहे त मुंहिंजे पासे असां पासे थियासीं अञा पासे थींदा वियासीं बाबा जे ज़ुबान ते अस्सलामु अलैकुम अस्सलामु अलैकुम अस्सलामु अलैकुम हथ वधाई बीठो आहे सलाम हलनि था पिया असां हैरान रहिजी वियासीं कहिड़ा महिमान जॾहिं महिमाननि सां हथ मिली विया पोयां लफ़्ज़ कया चवे थो सभु अची वियो ख़ुशि ख़ैर उन खां बाद में पंहिंजे बचनि खे चए मुंहिंजा महिमान आया मां महिमाननि सां वञा थो मुंहिंजा महिमान आया वठण मां पंहिंजे महिमाननि सां वञा थो बसि इहे चई करे चए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सब परवाह महबूब चयो आहे जॾहिं हिननि क़ुरान वारनि जो मौत ईंदो आहे त हिननि जो रूह अकेलो न वेंदो आहे इस्तक़बाल जे लाइ अल्लाह जा भला इस्तक़बाल जे लाइ अल्लाह जा भला या अय्यतुहल नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया यार अकेला न वेंदा थी त मलाइकनि जे हुजूम में वेंदा थी नाबीन तो चवे यार मुंहिंजो नौजवान पुटु मता
या मुझे गाल मानु के बुधाए ना इन जे करे अवल मुझे पुत्र के मारियो तो मां बुधाया तो पियो वाह नबी न तुझी कुर्बानी जे मथा मां सलाम कया जेते बचे उन्होंने जान से और नबी न मौत भी खैर पुत्र से मौत भी खैर पुत्र भी न जवाब ए भी उन जो असन शावने भले जे को मरे जय टेम ते उन जे पुत्र के कुटाओ उन नौजवान पुत्र जे ताजे खून में हाथ भरायो अल्लाह यार सिर तो के मुखे भी प्यारो बता तो के मुखे भी प्यारा थी आहुल कुर्बान वार जो मां मिसाल टेम ते ताजे खून में हाथ भरायो उन टेम ते होयो तना पीर पर अर्श ने निहारी दोयो होयो तना पीर जो तजोके मुके तन से पोप अल्लाह साथ हुन जी मुलाकात अल्लाह सा हुन जी जो तारे के जो कचरिया अल्लाह चवारे दे मथे अखियों करे निहारे जवे तो ओ तू दिसे तो बेका भी मुझी लालच नाए अल्लाह मां भी ना अखिन खां माजूरा अल्लाह मुझो को भी बचरो को नथी हिकड़ो होई सो भी आलम जे मथा कुर्बान कयो वजाए तो अल्लाह तो गवाह हिकड़ो पुत्र हुई जो को मुखे वठी घुमाइंदो हो जो को मुझे वर्षे के संभालिया पर जने तुझे आलम जो मसलो अचे तो कुरान वार जो मसलो अचे तो रब हे त हिकु ही केतरा दे हां त मां आलम ते कुर्बान तारे खून में हद भरे करे चले तो ओ मुंजा रब करीमा मां तो के गवाह तो बनाई ना मां तुझे कुरान वार जे मथा तुझे कुरान वारे जे मथा तुझे कुरान जे मथा उन टेम ते जालवन के जवे तो जालमो तमा सोचो हुंदो त नानो दिवे जी गाल बुधाई दो तमा सोचो हुंदो ते ना भी हाने सानो थियो दो तवे तो न तरे पंजो बच्चो कोरायो छो त नौजवान हो मता मार न खणी सके हां मुझो बच्चो नौजवान हो मता मार न खणी सके हां मता पासे वजे हां छो त हाने नानो दिवे सा मिलो तो चले तो हाने यकीन थियो मुझो बच्चो अल्लाह जे नाले ते कुर्बान थियो चले तो माना भी न के टुकड़ टुकड़ कंदो प्रभु भी नानो दिवे जी गाल न कंदो जे मां अटकल कई तमाम की अटकल न समझी जेकरे मुझो नौजवान गाल करे विजे हां हे त वने हां पर मुझो आलम सगोर थी वने हां इन जे करे आलम सगोर ते पंजो पुत्र कुर्बान कयो जहाने पेरन को वठी करे मथे ते टुकर टुकर कंदो त भी न बुधाई तो मां नानो थी का इन जी तारीख शेख उल हिंद रहमतुल्लाह अलैह जे दौर में शल्लख कुरान पाक जा नुस्खा जालिम शहीद क्या गणा लख शल्लख उन टेम ते प्रेस कोन हुई हाने त कलाम में लखे कुरान पाक लिखी ता हद सा कलाम अल्लाह लिखबो हो अल्लाह अकबर लखे कलाम अल्लाह के दरिया में लोड़े छजो को पाए हवाले करे छजो शल्लख कुरान पाक जा नुस्खा शहीद गया उन्होंने सोचो हाने कलाम अल्लाह खत्म थियो जने कलाम अल्लाह हलो गयो त कलाम अल्लाह वाला भी हलाया शेख उल हिंद रहमतुल्लाह अलैह अंग्रेज जे वडन के घोड़ायो ओ जालिमो तवा के अकुल कोने कलाम अल्लाह जे खत्म थियण सा जेके तवा कलाम अल्लाह दरिया जे हवाले कया जेके तवा कलाम अल्लाह खूह जे हवाले कया जेके तवा कलाम अल्लाह पा जे हवाले कया इन कमन जे करे हे दिल पर खत्म न थींदो जे तवा के मां समझाया शेख उल हिंद रहमतुल्लाह अलैह 9 सालन जा 10 सालन जा 12 सालन जा 15 सालन जा मासूम बार घुराया शसत फार मासूम हेडो विहारे हेडो गोरन अंग्रेजन जा वडा वडा विहारे जे तवा कुरान पाक ते शहीद कयो हे काडे पुत्र तू फलानी जाए तो पढ़ो पुत्र तू पंजो सिपारो पढ़ो तू 9 सिपारो पढ़ो पुत्र तू यासीन पढ़ो पुत्र तू रहमान पढ़ो चवे तो कलाम अल्लाह तवा चला चला पर हेड़ा लगे हाफिज मौजूद न माना कुरान पाक मौजूद
जे जलाइण सां क़ुरान पाक ख़त्म न थींदो। हे जो असांजा गुलाब जा गुल तव सच ॿुधायो 9 सालनि जो 10 सालनि जो 83 पारा सीने में का मामूली खाधो भी करो को याद न तो पवे ड्रोनी वारो याद न तो पवे दोस्त जो खत उड़ावे सटन वारो याद न तो पवे वाह रब है तुझे कुरान जो मौजूदो जो 10 साल जे बच्चे जे सीने में कुरान याद सुभान अल्लाह इल्ला नहनु नज़लना ज़िक्रा व इल्ला लहू लहाफ़िज़ून। तो अल्लाह जो भले जालिम जोर लगान भले ना चोटिया जा जोर जन हिन जा वडा भी जोर दैया हिन जी भी तारीख जालिम जी हिन मजलूम जी भी तारीख आया। मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह मां सदको वञाण कुरान वारन जे मथा मां सदको वञाण मदरसन वारन जे मथा मौलाना लाहौरी रहमतुल्लाह अलैह हेठों भी बर्फ जो कईना बर्फ जे मारे करे मतों में बर्फ जो कईन विजंदा बा साईं मोहम्मद हसन शाहपुर जागवर रहमतुल्लाह अलैह जा मुर्शिदा हेठों भी बर्फ मतों भी बर्फ अशी डारी वारो पोड़ो बेचारो कमजोरा तवे थो सालो बर्फ दा अहमद अली जो जिस्म थको करे सकोता पर ईमान में को फर्क ही नहीं दो। 24 कलाक अहमद अली के बर्फ में रखी सकोता पर अहमद अली के ईमान में फर्क हो। इधर ना सितम कर इधर ना सितम कर हुनर आजमाए तू तीर आजमा हम जिगर। अल्लाहु अकबर मौलाना सैयद हुसैन जी गाल खोलिया मदरसा वालों जी गाल खोलिया उस्ताद शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह शागिर्द मौलाना मदनी रहमतुल्लाह अलैह जे टाइम ते शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह के गुस्ल जना वारो गुस्ल दे लाए पतो कमी सलाए दो जिस मुनि संदो दो रहियो निकरंदियो रहियो जिस मुनि संदो दो रहियो निकरंदियो गोश्त होयो ही कोन हडन ते खल्ला चढ़ा वहां जाए न हुई जाते जख्म न हो। मौलाना हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैह के घुराए चाहो सैयद सगोरा को पांजे उस्ताद सा कटो होए ए उस्ताद जो हाल होशाए हकीकत बुधाए केरिया जे मुझे उस्ताद मना कई त के सामने गा लग जाए जे तो मां पांजे उस्ताद सा गड माता जे जेल में अल्लाहु अकबर जानवर के विधि मुझे उस्ताद जे जिस्म माही रत और जने मारे मारे थकबा चंदो हो हे मुझे सीने में आ हिन मुखे बेज़मीर बना न सकी हिन मुखे ज़मीर सिखारियो मुझे उस्ताद मुखे गैरत सिखारिया तमा शेखुल हिंद जा हड्डा टुकर टुकर करे सगो ता पर कुरान जे खिदमत तई आखिरी घड़ी ते मां हलंदो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर ओ जालिमो तो भी पंजो जोर लगायो पर बुधो नेठ जालिम जी तबाही अचनिया जो नेठ जालिम जी नेठ मारो ताजो आको पड़म जालिम ने तबाही जो एकड़ो बेचारो मिस्कीन मीर बरा एकड़ो गरीब मीर बरा जो सफर गुजर मशी ने मथवा सजो डी मशी मारी दो वो बेचारे के जेका मशी लगंदी हुई शाम जे टाइम ते मशी खपाए करे पंजे बच्चन जे ला सफर गुजर कंदो हो जेके जाने सजो डी बेचारे के मशी न लगिया शाम जे टाइम ते जो डंबरो लगवा ये जो
हूंदो आहे के ज़मींदारी त न हूंदी आहे कीअं जो मज़दूरी करे वेंदा आहिनि के वीचारा सिर तगारीअ वारा के कॾहिं गाॾो हलाइण वारा के टिफिन वारा के दुकान ते मुलाज़िम शाम जे टाइम ते 300-400 वीचारनि खे मिलंदा थी गिहु वठी वेंदा अटो वठी वेंदा चांवर चांहि पापा वठी वेंदा खोड़ वीचारा अहिड़ा हूंदा थी ऐं मां हे बि ॿियो तजुर्बो कयो आहे क़ुर जे ॿुधण वारा अक्सर यार अहिड़ा ई ग़रीब हूंदा अथई क़ुर जे ॿुधण वारा अक्सर अहिड़ा ई तोखे मिस्कीन ग़रीब नज़र ईंदा पोइ ते चुल्ह न भरियल हूंदी पर हिन जे सीने में क़ुर जी मोहबत भरियल अल्लाह जीअं जो उन ग़रीब अमीर ॿार ते नज़र पयसि ज़ालिम गाॾीअ वारो पैसे वारो दौलत ते नाज़ दुनिया ते नाज़ उनखे चयो मां ज़ालिम जे तबाहीअ जो मिसाल पोॼां अल्लाहु अकबर चवे त इहो मशीह वारो या मशीह मूंखे ॾियणी पवंदी इहो डमरो मूंखे ॾियणो पवंदो चवे थो साहब पैसनि सां वठे त मां पैसनि सां ॾियण जे लाइ तयार मां ग़रीब सॼो ॾींहुं महिनत कई आहे हिकिड़ो ई डमरो मूंखे लॻो आहे पोइ ते मुंहिंजे बचनि मानी न खाधी हूंदी बच्चा मुंहिंजे मानीअ जे इंतज़ार में हे मां खपाइण थो जेके 2-3 मांग लॻा मां घर जो सौदो वठण वेंदुमि नड़ो पुट बि मुंहिंजो आहे जेको वीचारो बीमार घरवारी बि इंतज़ार हूंदी 2-3 रुपया थींदा मां मासूम जी दवा वठण वेंदुमि उहो मूंखे मासूम में बीमार बि मुंहिंजे नज़र में आओ बुखार बच्चा बि मुंहिंजे नज़र में पर ज़ालिम का ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयार न आहे ज़ोरी उन ग़रीब खे मार बि ॾेई उन ग़रीब खे चंबा बि हयईं ज़ोरी मशी बि खसेसि जंहिं टाइम ते ग़रीब खां मशी खसे मार ॾे उन टाइम ते ग़रीब मथे निहारियो ग़रीब मथे निहारींदो वियो अखियुनि मां पाणी वहंदो वियो ग़रीब जेको बेवस हूंदो आहे उहो ॿियो कंहिंखे न चवंदो आहे पर जंहिं पैदा कयो अथसि उनखे त चवंदो ग़रीब जंहिंजी का पहचान हूंदी आहे जंहिंजी मालिकी न हूंदी आहे ॿिए कंहिंखे न बि चवई पर हुनखे त ऐं जेकॾहिं उहो ग़रीब मज़लूम मिस्कीन रब जे साम्हूं जेकॾहिं अखियुनि मां घोड़ो वहाए गई यादि रखजांइ ग़रीब जो घोड़ो तुंहिंजी ज़िंदगी तुंहिंजो माल तबाह करे छॾींदो मां चवंदो वाइज़नि में जेको असां ग़रीबनि खे चवंदा वञ जेके चवणो थी चइजांइ ज़मीन ते कब्ज़ा खाता मटाइबा जॻहियूं जूं जॻहियूं हेठि कबियूं पंहिंजे आशे कंदर में आणवी ग़रीब खे सुख जो साफ़ न ॾिबो पोइ चवंदुसि जेके चवणो थी चओ भोतार बाह मथे न कर खोड़नि जूं बाहूं हेठि कराए छॾ भोतार जेका कंध में किली आहे जेका मग़ज़ में हवा आहे ऐं जेका इहा दिमाग़ में मगी आहे इन्हनि मगियुनि जो इलाज अथसि इल्ला बदश रब्बिक लशदीद इलाज आहे उन ग़रीब जे घोड़े खां बचजाए मता रब करीम खे तहां ॾेई न विझई ओ ज़ालिमो ग़रीबनि मिस्कीननि जे मथां ज़ुल्म करण वारा ओ ॾाढो यतीमनि जे मथां बेवाहनि जे मथां ज़ुल्म करण वारा जंहिं टाइम ते मथे निहारे उहो ज़ालिम मगीअ में मशी खसियूं थो वञे पोइ अॻिते चयो त मशी आंगुर में चक विधुसि ज़ाहिर में चक हो पर हकीकत में अल्लाह जी पकड़ जो आगाह मशीह जो चक त हिकु आंगुर में पियो पर इहो सॼो फट वधी पियो डॉक्टर वटि ॿियो को इलाज कोन अवल 4 आङुरियूं अधमो कटियूं कीअं फट ख़राब थियो वरी चंबी अधमो कटियूं वरी सॼी चंबी कटियूं वरी वञे पोइ वधंदो हिन जाइ तो बांह कटियूं हिन जाइ ठूट वठो बांह कटियूं वञे पोइ वधंदो जेके वञे कुल्हे वारे जाइ ते आयो डॉक्टर पुछा थो करेसि हक़ीक़त ॿुधा तोखे बीमारी कीअं लॻी चए थो मूंखे बीमारी ग़रीब जे अखियुनि जे पाणीअ मां लॻी आहे मां किरियो बि न आहियां एक्सीडेंट भी न थियो मूंखे बीमारी लॻी आहे ग़रीब जे घोड़े
मिस्कीन जे रोण सॼी हक़ीक़त ॿुधाए मां न गरीब काम बशी भी खसी मारियो मांस भी धक भी हया मां डॉक्टर तो चवे काते भी तुझी दवा कोने दवा यादी तवनी गरीब को पेरे पई माफी वठ ओ ॾाढा ओ गरीबन मिस्कीन जे मथां ज़ुल्म करण वारा ओ बेपहचन जे मथां ॾाढो ॾेखारण वारा अल्लाह अकबर जॾहिं पकड़ ते ईंदो आहे इहे पाण लाचार वञी करे ॻोल्हींदो वियो ॻोल्हे वञी गरीब खे लॻे जीअं जो गरीब जी नज़र पवंदी वई वरी गरीब ॾकण शुरू थी वियो गरीब जे अॼु वरी मुंहिंजे मथां मार आई उहे इलाही ॾींहं थी विया चइबो त हिनखे वरी शौक़ु थियो आहे मार ॾियण जो गरीब ॾके थो रोए थो चवे थो पोतार मां त कंहिंखे कोन चयो थी मां ॿधी ॾिठो आहे अॼु हो थो बाहूं ॿधे पर हे बि उहा हिकु बांह त कटिजी वई ॿी बांह पेरनि ते रखी वेठो आहे चए थो यार वाकई मां तुंहिंजे मथां ज़ुल्म कयो वाकई मां तुंहिंजे मथां नाक कयो वाकई मां तुंहिंजे बचनि जी रोज़ी खसी तुंहिंजे बुखार बचनि ते मां नज़र न कई तुंहिंजे बीमार बचनि ते मां नज़र न कई पोइ ते चुल्हे ते मां नज़र न कई जेकॾहिं नज़र कयो हेॾो मां न लोड़ियो अलाए केतिरो मुंहिंजो ख़र्चो अची वियो यार अॼु मां सदा ॾियण न आयो अॼु मां सदा जी माफ़ी वठण आयो अॼु मां धक न आयो जंहिं धकपान सां धकाया मां कढी बीठो उनजो हे अशर कुल जंहिंसां धकाया मां उनजो अशर हे अॼु मां माफ़ी वठण आयो त जेका मूंखां थी वई आहे मूंखे माफ़ कर जेको मुंहिंजो कसूर ग़लती थी वई मूंखे माफ़ कर यार गरीब खीसे जा खाली हूंदा थी पर दिल जा दरिया हूंदा थी गरीब मिस्कीन खीसे जा खाली हूंदा थी उन्हनि जे कंहिं अजीब लफ़्ज़ चया त केतिरनि गरीब लिबास जे अंदरों मूंखे इंसान नज़र आया केतिरनि गरीब लिबास जे अंदरों मूंखे इंसान नज़र आया केतिरनि हज़ार रुपए जे वॻन पाइण में अंदरों मूंखे जानवर नज़र आया ते नथी लटे ते नथी हे चवई तो दिल ते हा इल्ला मन अल्लाह बिक़ल्बिन सलीम जॾहिं गरीब एक पेरनि ते हथ रखे गरीब मथे निहारियो अल्लाह मथे जीअं जो निहारियो त गरीब जे अखियुनि मां पाणी वहंदो वियो ओ जेका हुनजे फट जे करे सॼे जिस्म में तपश फट चए पोइ त ॼण सम्झां थो त नांग विष्णु पचनि पिया जे गरीब जे अखि मां गोड़ो वहंदो वियो ॼण मूंखे दर्द हुयो ई ॼण मूंखे तकलीफ़ आम गरीब जे मथां ज़ुल्म करण सां इहो हशर आहे पोइ जेको हिननि सां हशर करणु चाहे त जेको क़ुर वारनि सां खोस करणु चाहे रब तो चवे तो मुंहिंजो थी मां सॼी दुनिया ताबियो करे छॾींदो अॼु वाइदो कर क़ुर वारनि सां निभाइबो अॼु वाइदो कर मस्जिद वारनि सां ताउन कबो अॼु वाइदो कर मदरसनि वारनि सां ताउन कबो हा ख़ुदि मां ईअं चवंदो आहियां अल्लाह के खैर इहो वणंदो थी मदरसे वारो तो वटि न अचे मस्जिद जे लिहाज़ सां कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे मदरसे जे लिहाज़ सां कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे तालिबनि जे खाधे जे लिहाज़ सां कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे पाण वठी जेको पहुचाईंदे जेको पाण वठी पहुचाईंदे जेको पंधु करे ईंदे अल्लाह अकबर अल्लाह हे जेको तुंहिंजो पंधु थी हिते पहुचंदे न पोइ तूं कॾहिं तवक्कुल त करेसि पोइ ॾिस तुझे पाड़े में को गरीब तुझे पाड़े में को मिस्कीन तुझे पाड़े में का आया को यतीम मज़ो तरिया हो तुझे दर ते ना चले तू दर ते वञी करे ताकत आधार पहुचाए कंहिंजी दिल वारी दुआ बि त खट बदो खोड़ खटी चा
के जे जमीन ते कब्जा करे की बदुआऊं खटियो कुरान वाले के ईजाए बदुआऊं खटियो से के यतीम जो माल खाई बदुआऊं खटियो से के व्याज में फासाए करे उन जे बच्चन जो रोजगार खसे करे बदुआऊं खटियो से के जे ईजान का बाद में उन जे माल ते कब्जो करे बदुआऊं खटियो से के जे मथो जुल्म जा पहाड़ केड़ा करे बदुआऊं खटियो से के जा घर फिटाए करे बदुआऊं खटियो से के जे बच्चन जो घर फिटाए बदुआऊं खटियो से के जे न्याणे जो घर फिटाए बदुआऊं खटियो से चेहरे ते महबूब जी सुन्नत के घटाए करे महबूब जो बदुआऊं खटियो से इनन समूरन गलत गुनाह का बाद में भी वरी भी वक्त अथई मोटन जो जेसरी लुकिय में साव अथई केड़े भी टेम ते हलो अचे कंध हेठ करे निवड़ी अची दिल सा माफी वटे ते चवंदे जेको छो रब मां माफ कर अल्लाह से इन इदारे के मुंतजमीन के मुआविन के असातिज़ा के तलबा किराम के रब से पांजे रहम सा माला माल फरमाए ऐ मां की वडी गाल तमा के बुधाया 15-20 लखन जे इज्तिमा में कल 15-20 लखन जे इज्तिमा में मौलाना फजल रहमान साहब तहां जे टंडरे गुलाम अली जे जलसे जो ऐलान किया आप मौलाना फजल रहमान साहब पाण पंहिंजे ज़ुबान मुबारक सां तहां जे टंडरे गुलाम अली जे कॉन्फ्रेंस जो ऐलान कयो 15-20 लखन जे इज्तिमा में वो जुबान सच्ची कभी कि न एकड़ा जलसा जाएगा एकड़ा जलसा जाएगा कंदो अब्दुल्ला एकड़ा ऐलान कंदो मां एकड़ा ॿियो को बुजुर्ग तहां जे टंडरे गुलाम जे जलसे जो ऐलान कयो मौलाना फजल रहमान साहब मौलाना फजल रहमान साहब ओ शाह उन 24 फरवरी ते पंहिंजे महबूब कायद जे जुबान के पानी ॾिबो पांजे महबूब कायद जे जुबान के पानी ॾींदो पाण पांजे साथिन समेत पाजबो सब कम कारी सिराए करे हाज़िर थीबो मन महबूब जे मोहब्बत में हिक विठ दे करे महबूब जे मोहब्बत में तुझे हिक पंग दे करे तुझे पगर जे गोले दे करे ऐलान सही ओ मुझो महबूबा तुझो आशिक मोहब्बत सा दिल सा तो मोहम्मद जे मोहब्बत में बंद करे पति न चाहिए तो पतो ऐलान के कमा रब में माफी जाएगा तकबीर जमीयत तकबीर व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिका खैर खल्क़ कुल्लिहिम अल्लाहुम्मा वस्सिल हाज़िल सवाब जरवा जमील मुस्लिमीन अल्लाहुम्मा अग़फिर लहुम अल्लाहुम्मा अरहम अल्लाहुम्मा अजल कब्र रोज़तन मिन रियाज़िल जन्नह रब रहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा अशफ़ि हाजना व हाजातना व हदीना अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैर मा सअलका मिनहु नबियुका सल्लल्लाहु व नऊज़ु बिका मिन शर्रि मस्तान मिनहु नबियुका सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व सल्लम अजमईन बिरहमतिका या